अस्सलाम वालेकुम। आज मैं ठाया थी एग सैंडविच, अंडे का सैंडविच बना रही हूँ। उसकी रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। बहुत आसान और बहुत लज़ीज़ और नरम सैंडविच बनेगा ये, ठीक है। सो ये मज़ेदार सैंडविच मां ठाहियां थी। उन जे लाइ हिकिड़े सैंडविच जे लाइ 2 ब्रेड जा स्लाइस खपनि, हिकिड़ो अंडो बेदो आनो, ठीकु आहे, ऐं कारा मिर्च पीठल हस्बे ज़ाइक़ा, लूणु हस्बे ज़ाइक़ा, खीरु असांखे 2 टेबल स्पून खपंदो, ऑयल खपंदो फ्राई करण लाइ। सभिनी खां पहिरियों त 2 टीस्पून ऑयल विधो आहे मां हिन में, फ्राइंग पैन में गरम करण जे लाइ रखियो आहे। 2 टीस्पून ऑयल यहाँ से मैंने इसमें डाला है पैन में, और इस अंडे को हम फेंटेंगे ज़रा सा नमक डाल के अपने जायके के, अपने टेस्ट के मुताबिक। और इसमें हमें चाहिए 2 टेबल स्पून दूध, ठीकु आहे। लूणु विझंदासीं असां पंहिंजे जायके जे हिसाब सां। 2 टेबल स्पून मां हिन में विधो आहे खीर। हिन के असां ॾाढो चङी तरह से फेंटींदासीं। इसको हम फेंट लेते हैं बहुत अच्छी तरह से। तेल हमारा गर्म हो रहा है। स्लाइस को हमें सेंकना नहीं है, गर्म नहीं करना, इसको ऐसे ही रखना है जैसे ये फ्रिज से निकाली थी। और एक चीज़ याद रखें कि सैंडविचेस बनाने के लिए हमेशा अगर ब्रेड बासी हो, यानी 1 दिन 2 दिन रखी हुई, तो उसमें से ज़्यादा अच्छे सैंडविचेस बनते, काटने में आसानी होती है। सो हिन के प्रॉपरली असां फेंटींदासीं, ठीकु आहे। ऐं डबल रोटी हमेशा फ्रिज रखियल हुजे त बेस्ट सैंडविच ठहंदा आहिनि। अगरि सुभाणे ते काई दावत आहे, का पार्टी आहे, त तव्हां अॼु ते ब्रेड वठी फ्रिज में रखी छॾियो या 2 ॾींहं पहिरियों वठी रखी छॾियो, ठीक है। ये अच्छी तरह से मैंने फेंट लिया है। इसको हम डालेंगे पैन में। ऑयल हमारा पहले से गर्म होना चाहिए, उसको हम देख लेते हैं, चेक करते हैं। ऑयल गर्म है, ठीक है। तेल असांजो गर्म आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इसको जैसे ही हम इसमें डालेंगे वैसे ही हम इसको फ़ौरन चलाना शुरू कर देंगे। और इसको पूरा नहीं पकाना, ये आधा कच्चा पक्का पका लेना है, ठीकु आहे। सो इनके असां प्रॉपरली न पचाईंदासीं, हे हीअं सॉफ्ट हुजे बिल्कुलु कच्चो पक्को। हाणे हिनखे फ़ौरन असां कढंदासीं हिन प्यालीअ में। ये ॾिसो, हिनखे मां प्यालीअ में कढियो आहे। उसी प्याली में जिसमें हमने अंडा फेंटा था, उसको जल्दी जल्दी से इस तरह से मैश कर लें अंडे को। और काली मिर्चें आपको कितनी चाहिए अपने टेस्ट के हिसाब से, आप बड़े के लिए बना रही हैं, बच्चों के लिए बना रही हैं, उस हिसाब से आप इसमें काली मिर्चें डालें, ठीकु आहे। जायके जे हिसाब सां असां हिन में कारा मिर्च विझंदासीं। ॿार लाइ था ठाहियो या वॾे लाइ था ठाहियो, उन हिसाब सां हिन में तव्हां कारा मिर्च मिक्स कयो। ऐं हाणे असां हीउ सॼो जेको मसालो आहे अंडे जो हिकिड़े हिन स्लाइस ते रखंदासीं। अब इसको हम एक स्लाइस पे डाल देंगे। ही सॼो जेको मसालो आहे मां हिकिड़े स्लाइस जे मथां विधो आहे, ऐं हाणे ॿियो स्लाइस असां हिन जे मथां रखंदासीं। इसको अच्छी तरह से इसके ऊपर सेट करें और इसको काट लें। जब बासी ब्रेड होगी तो बहुत आसानी से कट जाएगा, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं ताज़ी हूंदी आहे डबल रोटी तो कटण में थोड़ो मसलो कंदी आहे। इसको इस तरह से कटिंग कर लें। ये ज़बरदस्त सॉफ्ट टेस्टी सैंडविच तैयार है। और इसका तरीका ये है कि इसको फ़ौरन गरम गरम किसी बॉक्स में बंद कर लें, ठीकु आहे। सो हिन खे कंहिं बॉक्स में विझी रखो जेसि ताईं तव्हां हिननि खे सर्व कयो। ऐं मूंखे जीअं त हाणे यूज़ करिणो आहे, इन करे हिन खे मां हाणे ई खाईंदमि। सो ही टेस्टी तव्हां ॿारनि खे स्कूल जे लंच बॉक्स लाइ बि ठाहे ॾेई था सघो, नाश्ते में ठाहे ॾेई था सघो, शाम जी चांहि सां ठाहे था सघो, जीअं हल्को फुल्को कुछ खाइण ते दिलि चाहींदी आहे। ये तो बच्चों के लंच बॉक्स में भी जा सकता है शाम की चाय के साथ, और जब भी आपका दिल चाहे, हल्की फुल्की भूख में, जैसे अभी मैं बना रही हूँ अपने लिए। तो ये ज़बरदस्त सैंडविच जो है वो मेरा तैयार है। ज़रूर बताइएगा आपको कैसा लगा। ख़ुशि जो आबाद जो, हमेशा मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। हीउ सैंडविच मां पंहिंजे लाइ ठाहियो आहे, ॾाढे प्यार सां ठाहियो आहे। सो मां हिनखे हाणे खाईंदमि, ऐं तव्हां ज़रूरु ठाहे ॾिसजो, ट्राई कजो, ऐं मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो।